अलमदीना इस्लामिक रिसर्च सेंटर पेश करे थो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ में उलमा किराम जा अहम बयान। सिलसिलो आहे ज़िक्र मुस्तफ़ा अहमद मुश्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। नाज़रीन अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। अॼु जंहिं मौज़ू ते असां ॻाल्हाइणो आहे उहो मौज़ू आहे ईद मिलाद नबी मल्हाइण जी शरई हैसियत छा आहे। बुनियादी ॻाल्हि इन मौज़ू जे हवाले सां इहा आहे त हर मुसलमान को बि अमल करे थो इन नियत सां त इहे सवाब जो अमल आहे, तो छो त सवाब अल्लाह रब्बुल आलमीन ॾियणो हूंदो आहे त ज़रूरी आहे त अल्लाह रब्बुल आलमीन जी तरफ़ खां उन अमल करण जो हुकुम मौजूदु हुजे ताकि माण्हू जेको आहे अल्लाह रब्बुल आलमीन खां सवाब जी उम्मीद रखी सघे। को बि माण्हू अमल करे सवाब जी नियत सां उन जे लाइ क़ुरान ऐं हदीस मां दलील ज़रूरी आहे, छो जे दलील न हूंदो त रब्बुल आलमीन जी बारगाह में उहो अमल क़ाबिल क़बूल न आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था मन आमिल अमलन लैसा अलैहि अमरुना फहुव रद्द, के जंहिं बि को अहिड़ो अमल कयो जंहिं ते असांजो हुकुम न हुयो त उहो अमल मरदूद आहे, यानी नाक़ाबिल क़बूल आहे, अल्लाह ताला उनखे क़बूल न फरमाईंदो। पहिरीं बुनियादी शइ हीअ आहे त असां जॾहिं क़ुरान मजीद में ॾिसूं था त का हिकिड़ी आयत बि न आहे जंहिंमें ईद मिलाद नबी मल्हाइण जो हुकुम हुजे। पोइ जॾहिं हदीसनि जी तरफ़ अचूं था त का अहिड़ी हदीस बि न आहे जंहिंमें इहो ज़िक्र हुजे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ईद मिलाद नबी मल्हाइण जो हुकुम ॾिनो आहे या नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा मल्हाई आहे या पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अमली तौर ते मल्हाए माण्हुनि खे ॾेखारी आहे। ऐं इन शइ जो बि को सबूत न आहे न क़ुरान में न हदीस में। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मदीना पाक हिजरत करे आया त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ॾिठो उते जेके आबाद क़बीला आहिनि उहे 2 ॾींहं ख़ासि करे उन में ख़ुशी मल्हाईंदा आहिनि। त पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उनखां पुछियो इहे 2 ॾींहं अवां छो था ख़ुशी मल्हायो? चई फरमाइण लॻा त जाहिलियत में जेको आहे इहे ॾींहं असांजे लाइ ख़ासि हुया, उन में असां ख़ुशी मल्हाईंदा हुआसीं। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि इन अल्लाह क़द अब्दलकुम बिहिमा खैरम मिनहुमा, त अल्लाह ताला उन्हनि जेके जाहिलियत जा 2 ॾींहं आहिनि उन्हनि जे मुक़ाबले में अल्लाह ताला मूंखे 2 सुठा ॾींहं ॾिना आहिनि, जेको ईद उल अज़हा ऐं ईद उल फित्र जो ॾींहुं आहे। त इस्लाम में इन 2 ॾींहंनि जो तसवुर आहे ईद जो। इन खां अलावा इस्लाम में ईद जो को बि तसवुर न आहे। जे हुजे हा त क़ुरान में ज़िक्र हुजे हा, हदीस में ज़िक्र हुजे हा, सहाबा जे अमल में ज़िक्र हुजे हा। बल्कि सहाबा जे बारे में त इहो अचे थो त रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जेका ही आयत नाज़िल थी अल-यौम अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती, इन आयत में जेको आहे उहो क़ुरान यानी दीन जे मुकमल थियण जो ज़िक्र आहे। त हिकिड़ो यहूदियुनि जी हिकिड़ी जमात आई सैयदना उमर बिन ख़त्ताब वटि अची चवणु लॻी त इहा आयत जे असां यहूदियुनि ते नाज़िल थिया त असां इन ॾींहं खे ईद करे जेको आहे मल्हायूं आहे। त सैयदना उमर बिन ख़त्ताब फरमायो त मूंखे इहा बि ख़बर आहे त इहा आयत कहिड़े ॾींहुं नाज़िल थी, कहिड़ी घड़ी में नाज़िल थी ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन वक़्तु किथे मौजूदु हुया। चई अराफ़ात जे मैदान में मौजूदु हुया। सैयदना उमर हिन ॻाल्हि खां उन्हनि खे पैगाम इहो ॾिनो इस्लाम में ईद सिर्फ़ु उहा ई हूंदी आहे जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जो हुकुम ॾिनो हुजे। इन जे लाइ जॾहिं यहूदियुनि चयो त असां हिन ॾींहं खे ईद ठाहे वठूं हा त सैयदना उमर बिन ख़त्ताब उन्हनि खे ॿुधायो त मूंखे इहा सभु ख़बर आहे त कॾहिं नाज़िल थी, कहिड़े मक़ाम ते, कहिड़ी घड़ी ते, पर उन्हनि हिन खे ॾींहं खे ईद न ठाहियोसीं। ईद उहा ई हूंदी आहे जेका रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुकुम ॾिनो हुजे या क़ुरान मजीद में अल्लाह ताला हुकुम ॾिनो हुजे। ईद मिलाद मल्हाइण जो न क़ुरान में सबूत आहे, न हदीस में आहे, न अमल सहाबा में आहे, न ताबईन जे अमल में आहे, न तबा ताबईन जे अमल में आहे, न अइम्मा किराम हिन खे मल्हायो। बुनियादी शइ इहा आहे त को बि सवाब जो जी नियत करे जो अमल करणु उन जे लाइ इहे दलाइल हुजणु ज़रूरी आहिनि। ऐं ॿी ॻाल्हि जेको आहे त उहो आहे त हिन ॾींहं में बि इख़्तिलाफ़ आहे।
जेको तारीख़ पैदाइश जे ॾींहं में, त जॾहिं ॾींहं में ई इख़्तिलाफ़ु हुजे त उहो ॾींहुं यानी कि हिकिड़ो इबादत ऐं ख़ुशी वारो तमामु मुस्लमान जो ॾींहुं कीअं थी सघे थो। इन में का शक न आहे त प्यारे पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पैदाइश वॾी रहमत हुई हिन जहाननि जे लाइ, पर ईद जे तौर ते हुन ॾींहं खे मल्हाइण जे लाइ शरई दलील जी ज़रूरत आहे ऐं तारीख़ विलादत में इख़्तिलाफ़ आहे। बल्कि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां सूमर जे ॾींहं जो जॾहिं पुछियो त पाण सल्लम उन ॾींहं जे रोज़े जो हुकुम ॾिनो ऐं फरमायो त उन ॾींहुं मुंहिंजी पैदाइश थी। त हाणे हींअर असां ॾिसूं था त उहो रोज़ो रखण खां अलावा जेको आहे माण्हू ख़ुशियूं मल्हाइनि था, उते देगियूं चाढ़नि था, खाइनि पीअनि था। त हालांकि रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन ॾींहं जो रोज़े जे हवाले सां ज़िक्र फरमायो त ईद मिलाद जो इस्लाम में बुनियादी तौर पे मल्हाइण जो को तसवुर न आहे। त जेको रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मुहबत जो जेको इज़हार आहे उहो इताअत जी शक्ल में हुजे ऐं रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़ज़ाइल पढ़णु, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सिफ़ात पढ़णु, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते ज़्यादा खां ज़्यादा दुरूद पाक पढ़णु, इहो मुहबत जो इज़हार आहे, न कि इंसानु हिकिड़ो ॾींहुं मख़सूस करे जंहिंजी शरीयत में का बि दलील ऐं बुनियाद न हुजे। अल्लाह तबारक व तआला खां दुआ आहे त अल्लाह ताला असांखे सुन्नत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते क़ाइमु रहण ऐं दाइम रहण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। इन्नहु वलियु तौफ़ीक़। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।